अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं यहाँ पेरिया गुल सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते 27 आईनी तरमीम जी मंजूरी लाइ सेनेट जो इजलास कुछ देर में ॿीहर शुरू थींदो। हुकूमत ऐं पीपल्स पार्टी विच में ॻाल्हियूं कामयाब, तरमीम जे ड्राफ्ट ते इतफ़ाक़ थी वियो। दिफ़ा वारे वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त 27 तरमीम अॼु ई सेनेट में मंज़ूर थी वेंदी। हुकूमत वटि वोट पूरा आहिनि। कानून वारे वज़ीर आज़म नज़ीर तारड़ चयो आहे त सेनेट में असां वटि नंबर पूरा आहिनि। जीअं ई सभु वोटर पहुचंदा वोटिंग शुरू कई वेंदी। टाइपिस्ट आज़म इसाक डार चयो आहे त असांजा नंबर पूरा आहिनि। वोटिंग थींदी त सॼी ख़बर पइजी वेंदी। मुखालिफ़ धुर पारां सेनेट में 27 तरमीम ख़िलाफ़ एहतजाज जो फ़ैसिलो। पीटीआई जे पार्लियामानी लीडर सेनेटर अली ज़फ़र चयो आहे त अॼु ऐवान में ॾिसंदासीं त हुकूमत वटि नंबर पूरा थियनि था या न। कोशिश हूंदी त अॼु हुकूमत 27 आईनी तरमीम मंज़ूर न कराए सघे। सेनेटर अली ज़फ़र वधीक चयो आहे त बिलावल जी सोशल मीडिया ते बयान खां पोइ तरमीम जी मुखालिफ़त करे रहिया आहियूं। इस्तिस्ना जे ख़िलाफ़ आहियूं। जंहिं बि ॾोह कयो आहे उनखे सज़ा मिलणु घुर्जे। को बि शख़्स रुगो उहिदो रखी छूट हासिल नथो करे सघे। हुकूमत की आईनी तरमीम लाइ सेनेट में 64 ऐं क़ौमी असेंबली में 224 वोट घुर्बल। सेनेट जे 96 मेंबरनि जे ऐवान मां पीपल्स पार्टी जा 26, नवाज़ लीग जा 21, एनक्यूएम ऐं एनपी जा 3 मेंबर, नेशनल पार्टी, मुस्लिम लीग काफ ऐं 6 आज़ाद मेंबर बि हुकूमत जा हामी। हुकूमत इत्तेहाद के सेनेट में मजमूई तौर ते 65 मेंबरनि जी हिमायत हासिल। क़ौमी असेंबली जे 326 जे ऐवान में हुकूमत के 237 मेंबरनि जी हिमायत हासिल आहे। अपोजिशन अलायंस पारां 27 तरमीम लाइ वोटिंग जे अमल में हिस्सो न वठण जो ऐलान। महमूद खान अचकज़ई जी सदारत हेठि तहरीक तहफ़्फ़ुज़ आइन पाकिस्तान जो इजलास जारी कल पधिराई में चयो पियो आहे त 27 तरमीम आइन जे रूह जे ख़िलाफ़ आहे। गैराइनी अमल में हिस्सो वठण आइन जी बालादस्ती खां मुंहुं मोड़ण जे बराबर आहे। क्वेटा खां पिशावर ऐं कराची लाइ ट्रेन सर्विस अॼु ॿिए ॾींहुं बि मुअतल। रेलवे अख़्तियारनि मूजिबि पिशावर खां क्वेटा लाइ जाफर एक्सप्रेस 12 नवंबर ताईं मुअतल रहंदी। कराची खां क्वेटा लाइ बुलान मेल ट्रेन बि 13 नवंबर ताईं मुअतल रहंदी। अख़्तियारनि जो वधीक चवणु आहे त क्वेटा खां अंदरूनी मुल्क ट्रेन सर्विस ऑपरेशनल सबब जे करे मुअतल रखण जो फ़ैसिलो कयो वियो आहे। परॾेही खाते जे तर्जुमान चयो आहे त पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान विच में ॻाल्हियुनि जो टियों दौर 7 नवंबर ते इस्तांबुल में ख़त्म थी वियो। तय थियल वक़्त दौरान क़ाबिल दहशतगर्दनि ख़िलाफ़ अस्ट्राइती कार्रवाई न कई। परॾेही खाते जे तर्जुमान वधीक चयो आहे त पाकिस्तान हर भेरे सबर ऐं तहमुल जो मुज़ाहिरो कयो आहे। तालिबान हुकूमत दहशतगर्दनि खे पनाह ॾेई उन्हनि जी सरगर्मियुनि खे हथी वठराई। दहशतगर्दनि जे हवालगी जे मुतालबे ते तालिबान हुकूमत ग़लत बयानी ऐं लातालगी खां कम वठंदो। कौम परस्त क़यादत सैयद ज़ैन शाह, रियाज़ चांडो, डॉक्टर नियाज़ कालानी ऐं ॿियनि मथां केस दाख़िल। छछर थाणे ते दाख़िल केस में अॻवाणनि समेत 22 सुञातल ऐं 6 अणसुञातल माण्हू नामज़द। अॻवाणनि मथां मुल्की सालमियत ख़िलाफ़ नारेबाज़ी माण्हुनि खे भड़काइण जो इल्ज़ाम। एसयूपी पारां सैयद ज़ैन शाह ऐं ॿियनि मथां केस दाख़िल थियण जी मज़म्मत। शहदादपुर में प्राइमरी उस्ताद खां 2 करोड़ रुपया भतो तलब। मोहम्मद टाउन वासी रियाज़ अहमद उर्फ नदी मेतो जे घर मथां फायरिंग। उस्ताद चवणु आहे त हथियारबंद 2 करोड़ रुपया भुंग ॾियण जी पर्ची छॾे विया आहिनि। भतो न ॾियण ते ॿारनि समेत क़तल करण ऐं नुक़सान पहुचाइण जी धमकी ॾिनी वई आहे। ख़ौफ़ सबब घरनि ताईं महदूद थी विया आहियूं। वज़ीर आला सिंध ॿिया नोटिस वठी तहफ़्फ़ुज़ फ़राहम कनि।